यकीन ही नथो अचे लालू को धाड़े भी थी सके सचो गोठ जे थो त धाड़ो हणी वियो आहे पलाद करण पलाद कहे ब अमीर वडेरे के नाहे फुरनो मता को सुभाणे बादर गिच्चे में पवन जमादार जाठो बिठवा दोहारी के बाठो दवा तो दोहारी बच्चे न बच्चे अच्छा के खबर लाए आइनो घर में अथई या मोकलिया इहो पंहिंजो सोनो मुंहुं ॾिसी पोइ मोड़े हली अचे खैर इज्जत अचणी वञणी शइ आहे जो रुगो अथई न ऐं बेइज्जती बरक़रार हुजे तो मुझे जान हुजी जान जेकॾहिं मां तुंहिंजी जान त ईअं सम्झ तूं मुंहिंजे लाइ मिठो पान ॾाढी तुंहिंजी इज्जत करे पई कंहिं खूह में टपो नथा खाओ केर मुंहिंजो कोशिशि कंदो तुंहिंजी रख मां कोन्ह हलंदी अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधा गैरत कान केतिरी पुट जी टिकट तो सफ़र करी अरे कल जो मूं तो जो 20 रुपया इजी लोड करा दे छोड़ कराई नहीं इजी लोड वारो चए तो पैसा वञी मोटी ना जन मोबाइल बंद आ इन कासू चंड्रेल सा चंगा ही ना है कई ए दारू अली मदन खे थी लगा कासू अजे पुट का अजे बगले जा फर्श न धोराया न त चई जाए तो मां पाणे वारन जो पुट मुके केरी खबर न तू भोगाई धारे थी वेने कुछ ॾींहं अॻु में मुंहिंजे ॻोठ मां कुर थियो आहे उन में कुझु पापान पाखन खंडरा